छाछरे वेझो ॻोठ पूछांडे में पकड़ियल वायरस जी तस्दीक नाहे थी सघी। सिहत खातो वायरस जो पतो लगाइण में नाकाम थी वियो आहे। बीमारीअ में वरतल माण्हुनि जो अंग वधी 240 ताईं पहुची वियो आहे। वायरस जो शिकार मरीज़नि में औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग शामिल आहे। मरीज़नि खे तेज़ बुखार थियण बैदि संदन हॾा सुकी रहिया आहिनि। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि जो चवणु हो त सोकड़े जो शिकार बणियल ॻोठ पूछांडे जा रहवासी अॻु ई बुख ऐं बदहालीअ जो शिकार हुआ। रहियल कसर वायरस पूरी करे छॾी आहे। नोटिस वठी बीमारीअ जे ख़ात्मे लाइ क़दम खयां वञनि। कुल माण्हू जेके थिया 200 या हिन खां मथे माण्हू आहिनि जेके थिया आहिनि, इफेक्टिव थिया आहिनि। ऐं हिन ॻोठ में सुठी ॻाल्हि इहा आहे कि हिन जेको असां कोशिशि कई आहे, हिन कोशिशि खां पोइ हाणे माण्हू वधीक मुतासिर थियनि, ही हिन ते ब्रेक लॻी वियो आहे। छाछरे अस्पताल जे दौरे दौरान थरपारकर जे DHO अहमद पठान सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ पूछांडे में पकड़ियल वायरस में 200 खां वधीक माण्हू मुब्तला आहिनि। लेबोरेटरी न हुजण सबबि हफ़्तो गुज़री वञण बावजूद वायरस जी तस्दीक नाहे थी सघी। चिकनगुनिया त उनजा सैंपल्स वरिता आहिनि, उहे सैंपल्स इस्लामाबाद वेंदा, उनखां पोइ कंफर्म पोइ थी सघंदो, ईअं नथो चई सघे। बाक़ी वेक्टर मौजूदु ज़रूरु आहे उनजो। ऐं वेक्टर जे हवाले सां जेकॾहिं मां थोरो साईं बि ॻाल्हायो, मां बि जेको आहे सो तव्हांजे तवसुल सां, मीडिया जे तवसुल सां। उन मौक़े ते DG हेल्थ पारां मोकिलियल डॉक्टरनि जी टीम में शामिल मलेरिया शोबे डॉक्टर मुख्तियार अहमद चयो त डुकार मुतासिर ॻोठ में वायरस पखिड़जण खां पोइ रहवासी सख़्त परेशानीअ जो शिकार आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त ॻोठ में पकड़ियल वायरस जो पतो लॻाए मरीज़नि जे तुर्त इलाज लाइ क़दम खयां वञनि। जबार नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़, छाछरो।